नवकोट में आलमगीर वेलफेयर ट्रस्ट पारां ॻोठ आखेरो में हिकु ॾींहुं वारो मुफ़्त तिबी कैंप। तफ़सील मूजिब नवकोट भरिसां तारीख़ी किले जे वेझो ॻोठ आखेरो यूनियन काउंसिल भिटारो ज़िला थरपारकर साराए थर में आलमगीर वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां हिकु ॾींहुं वारो मुफ़्त तिबी कैंप मुनक़द कयो वियो। कैंप समाजी अॻवान सईद खान चांडियो जी निगरानी हेठि मुनक़द थियो। तिबी कैंप दौरान माहिर डॉक्टरनि ग़रीब मिसकीन ऐं हक़दार मरीज़नि जो तफ़सीली तिबी मुआइनो कयो। खेनि मुफ़्त दवाऊं फ़िराहम कयूं। कैंप मां वॾे अंग में इलाइक़े जे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि फ़ाइदो हासिल कयो। कैंप में डॉक्टर ज़ैबुन्निसा कोलाची, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली मेमण, डॉक्टर साइमा काइमखानी समेत समाजी कारकुननि जिनमें इब्राहिम परेहाड़, मुश्ताक जमाली, गुलममन खोसो, शेख अजीमुद्दीन, अमीर अली शोरो, शहाब खान चांडियो, खादम हुसैन चांडियो, मीर मुर्तज़ा ऐं तालिब हुसैन ऐं टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सोशल मीडिया सेंटर सिंध जो मेंबर फैसल मुश्ताक लिगारी भरपूर सहकार कयो। उन मौके ते समाजी अॻवान सईद खान चांडियो आलमगीर वेलफेयर ट्रस्ट की टीम ऐं आयल सभिनी मेहमाननि डॉक्टरनि जा थोरा मञींदे खेनि सिंधी सकाफ़ती अलामत तौर अजरक पाराई ऐं सिंधी टोपी पाराई इज़त अफ़ज़ाई कई। रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लिगारी, सोशल मीडिया सेंटर सिंध, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान।